फ़कीर सिकंदर अली अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। दोस्तों, अल्लाह सॼे काइनात में 1.25 लख नबी मोकिलिया ऐं उन्हनि नबियुनि जो ज़िक्र क़ुर शरीफ़ में सिर्फ़ु 20-22 नबियुनि जा नालनि जो ज़िक्र मिले थो, बाक़ी जो न। त उन लेवल सां उहे जेको अदब ऐं इखलाक ऐं माना पंहिंजो दीन इस्लाम जे मुताबिक़ ॻाल्हाइणु ऐं उन जे कानून मुताबिक़ हलण लाइ जेको हुननि खे मोकिलियो, अॼु उन मौज़ू ते ॻाल्हाईंदासीं। दोस्तों, जीअं अल्लाह ताईं नबियुनि खे मोकिलियो, उन्हनि नबियुनि खे तदरीस दर्स ॾेई मोकिलियो त जीअं इंसान ज़ात पंहिंजी ज़िंदगी सुठे लेवल सां गुज़ारे, जीअं कंहिं सां बि माना बुराई न करे ऐं भलाई करे। इंसान ज़ात इंसान सां भलाई करे, मगर हर जानदार, हर परंदे, हर जीत जली जो बि ख़्यालु रखे ऐं माना उन्हनि हर मखलूक़ात जो ख़्यालु रखे। छो त हीअ ॻाल्हाईंदड़ ॿोलाईंदड़ माना मुख़्तलिफ़ शऊर रखंदड़ इंसान आहे। जेकॾहिं असां अशरफुल मखलूक़ात ते ॻाल्हायूं त इन लेवल सां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अशरफुल मखलूक़ात चइबो ई उन खे आहे जेको माना सभिनि मखलूक़ातनि जो वसबूं उन में हुजनि ऐं उहे सभिनि ते क़ाबिज़ हुजनि। त हीअ सभु माण्हू उन ते क़ाबिज़ नथा थी सघनि। जीअं शींहं ते हिकिड़ो माण्हू को क़ाबिज़ थी थो वञे, उहो शींहं खे पंहिंजे माना गिरफ़्त में आणे थो छॾे। शींहं खे चवे त हे खा, हीअं उथ, हीअं वेह, जीअं सरगस में ॾसींदा आहिनि या वीडियोनि में ॾसींदा आहिनि। ईअं को शींहं खे पंहिंजे माना कुर्ब में ऐं पंहिंजे लिहाज़ में कंट्रोल में पंहिंजे टैलेंट सां उन खे पंहिंजे क़ाबू में करे थो सघे। त पोइ सभु त शींहं खे क़ाबू न करे सघंदा। सभु त अशरफुल मखलूक़ात त इंसान खे सॾियो वियो, मगर महदूद माण्हू उन में माना टैलेंट वारा हूंदा आहिनि, उहे मुख़्तलिफ़ हूंदा आहिनि। सभु ओले लेवल सां टैलेंट नथा रखे सघनि। त ईअं अल्लाह साईं अदब ऐं एहतराम ऐं इखलाक सां जेको प्रोग्राम हलाइण लाइ नबियुनि खे मोकिलियो वियो, त उन अदब ऐं इखलाक जा सबक़ असां उहे यादि कयूं ऐं कंहिंखे ईज़ायूं न, कंहिंखे ॾुखायूं न, कंहिंजे ज़बान दराज़ी करे कंहिंखे जेके ईज़ाइनि था, ॾुख था ॾियनि, त उन्हनि जे दिलि में वॾो हिकिड़ो ज़ख़्म थी थो पए। जीअं माना कंहिंखे को धकु लॻे त उनजो घड़ी सवा सूरु थींदो आहे, पोइ छॾे वेंदो आहे। मगर जंहिंजे दिलि खे ईज़ायो वियो, ॾुखायो वियो, ज़ख़्म ॾिनो वियो, उहो माना उहो कतई उहो विसरंदो न आहे। उहो दिलि खे उहो ज़ख़्म जे बराबरि थी पवंदो आहे ऐं वॾो ॾुख थी पवंदो आहे। वॾो धक जे असर खां वधीक उहो माना ॾुखाईंदो आहे। त अहिड़े लेवल सां दोस्तो, जीअं मां तव्हांखे ॿुधायां त माना जेकॾहिं तव्हां इखलाक में रहंदो त उहो जन्नत जो सबबु बणिबो ऐं माना तव्हां अल्लाह खे तलाश कयो। रॻी इबादतनि ते किन माण्हुनि जो ज़ोर हूंदो आहे ऐं माना ऐं पैसे ते ज़ोर हूंदो आहे, पैसे जी ॻोल्हा कयूं, मगर रब जी ॻोल्हा करणु छॾे ॾींदा आहिनि। जेके माण्हू कामयाबु उहे आहिनि जेके रब जी ॻोल्हा कंदा आहिनि, अल्लाह खे हासिलु कंदा आहिनि। उहो हासिलु कंदा आहिनि जेसीं ताईं अल्लाह हासिलु न थींदो, हुननि खे चैन सुकून न हूंदो आहे। ऐं उहो ज़िक्र जे करण जे लेवल सां अल्लाह जे वेझराई हासिलु थींदी आहे। ऐं माना कंहिं औलिया अल्लाह, बुज़ुर्ग, पीर, फ़क़ीर, मस्त दरवेश जो हथ बैत करे ऐं उन्हीअ जे सबक़नि ते हलिबो आहे, तॾहिं अल्लाह जी वेझराई ऐं अल्लाह मिलंदो आहे ऐं अल्लाह हासिलु थींदो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हरूं भरूं कंहिंखे ॻाल्हाइण जा मज़हबी लेवल सां ॻाल्हाइण, एतिरे हद ताईं ॻाल्हाइण जेको माना गुनाहनि जो सबबु बणिजे। छो त मां तव्हांखे ॿुधायो त 20-22 नबियुनि जो क़ुर शरीफ़ में नालनि जो ज़िक्र आहे। बाक़ी उन टेम जे नज़ाकत सां मुख़्तलिफ़ नबियुनि जा मुख़्तलिफ़ नाला रखिया विया, जिन जी कंहिंखे ख़बर ई अञा ताईं कोन्हे किन। ऐं मां बाक़ी किन किताबनि में जीअं नाला माना किथे किथे के मिलनि था ॿियनि किताबनि जे लेवल सां, त उहे बि नाला हिन असांजे अॼुकल्ह वारे लेवल सां न आहिनि। मतां भुल में कंहिं अहिड़े औलिया अल्लाह ऐं कंहिं नबी खे ॻाल्हाए वियो, तव्हां सम्झो त हिन जो नालो ॿिए ढंग ऐं रंग सां आहे, त मतां इहो को पोप पादरी या को पंडित हुजे त मां इन खे ॻाल्हाए वठां।
मगर इहो ग़फ़लत पाण न कजो ऐं माना छो त नाला उन दौर जे नज़ाकत सां रखिया विया ऐं तंहिं करे अदब जो मक़ाम आहे अदब सां ई इस्लाम आहे अदब सां ई माना अदब जो हूंदो आहे त उहो खटियो उहो खाईंदो आहे ज़बान जो जेको हूंदो आहे ज़बान जे लेवल सां वॾनि जो कहावतूं ऐं मुहावरा आहिनि त ज़बान जो हर को खटियो खाईंदो आहे त हीअ ज़बान अहिड़ी आहे जेको हिते बि खटियो खाराईंदो आहे आख़िरत में बि खाराईंदो आहे तंहिं करे मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अदब एतिराम सां हर हिक खे पेश अचो पंहिंजनि खे बि पेश अचो अदब एतिराम सां त परावनि खे बि ख़ासि करे पंहिंजनि जा जेके विछोटियूं विसारे ऐं माना नंढियूं नंढियूं इहे जेको ग़लतियूं विसारे उन्हनि सां प्यार मोहबत कयो हू जेकॾहिं तव्हां सां नफ़रत कनि था त तव्हां नफ़रत जो सिलो नफ़रत सां न ॾियो तव्हां नफ़रत जो सिलो मोहबत सां ॾियो त हू अॻिलो पेशेमान थींदो जीअं मां तव्हांखे हिकिड़ो माना थोरो ॿुधाईंदो हलां वाक़ियो त जीअं को माण्हू तव्हांखे अची को कंहिं मौज़ू ते घटि वधि ॻाल्हाए ऐं तव्हां उहो सुन ऐं ग़म खाई वेंदव त अॻिलो भली उमिरि नंढी हुजेसि या उमिरि में वॾो हुजे त बि हू पेशेमान थींदो चवंदो मूं हे लफ़्ज़ हिन खे छो ॻाल्हाया हुन त मूंखे वर्दी ई कोन ॾिनी ऐं उहो ई घणो अथसि जेको पेशेमानी जो सबबु बणिबो ऐं तव्हांजी आख़िरत ठहंदी जेको घटि ॻाल्हाईंदो ऐं माना बर्दाश्त कंदो त उन खे मंज़िल मिलंदा आहिनि उन खे माना हिते बि मंज़िल मिलंदा आहिनि हुते बि मंज़िल मिलंदा आहिनि उन जो रकाट माना लिखण वारा कातिब लिखनि पिया था मलाइक उन जो रकाट दुरुस्तगी सां माना लिखिबो ऐं हुन जा गुनाह माना वधंदा ऐं हिन जा गुनाह घटि थींदा दोस्तो महिरबानी अस्सलाम वालेकुम।